अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआहु व यक्शिफुस्सू क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे मजबूर माण्हू जी दुआ अल्लाह तबारक व तआला क़बूल फ़रमाए थो पियो। ज़ख़ीरा अहादीस के ॾिसण सां ख़बर पए थी पई त तक़रीबन 10 खां वधीक माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी अल्लाह तबारक व तआला दुआ रद्द नथो फ़रमाए, क़बूल करे थो। पर तव्हां ऐं असां इन नशिस्त जे अंदरि सिर्फ़ु इन ॻाल्हि ते थोरो रोशनी विझंदासीं त मजबूर जी दुआ अल्लाह तबारक व तआला क़बूल फ़रमाए थो पियो। जॾहिं इंसान ॿिए इंसान खे तंग करे थो पियो, उन जे लाइ रस्ता रोक करे थो, उन जे अरसाए हयात खे तंग करे थो पियो, उन जी ज़िंदगी अजीरन बणाए छॾे थो पियो ऐं उन जे लाइ सभु दरवाज़ा बंदि करे छॾे थो, तॾहिं अल्लाह तबारक व तआला उन मजबूर जे लाइ पंहिंजा रस्ता खोले थो पियो। पोइ मजबूर हथ खणंदो, अल्लाह उन्हनि खे बि क़बूल फ़रमाईंदो, ज़बान सां सदा कंदो, अल्लाह उन खे बि क़बूल फ़रमाईंदो। बिलाख़िर सिर्फ़ ऐं सिर्फ़ दिलि में रंज थींदो, अल्लाह साईं उन रंज खे बि क़बूल फ़रमाए थो। इरशाद बारी ताला अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआहु व यक्शिफुस्सू, केरु आहे जेको मजबूर जी दुआ ॿुधे, केरु आहे जेको परेशान हाल जी दुआ खे क़बूल फ़रमाए ऐं उन जी परेशानी खे दफ़ा दूर फ़रमाए। केरु आहे? इलाहुम अल्लाह, अल्लाह के अलावा ॿियो केरु आहे? केरु बि कोन्हे, अल्लाह ई उन जी दुआ खे क़बूल फ़रमाए थो। पोइ जंहिं उन माण्हू खे तंग कयो हूंदो ऐं परेशान कयो हूंदो, उन जी हस्ती नेस्ती में तब्दील थी वेंदी, ज़िंदगी अजीरन बणिजी वेंदी। इन करे तव्हां असांखे घुरिजे त कंहिं माण्हू खे मजबूर न कजे, परेशान न कजे, मक़हूर न कजे, कंहिंजी ज़िंदगी तंग न कजे, बिगाड़जे न त अल्लाह तबारक व तआला बदिलो वठंदो ऐं तव्हां ऐं असांखे निशान इबरत बणाए छॾींदो। अल्लाह तबारक व तआला मजबूर जी दुआ क़बूल फ़रमाए थो। पोइ मजबूर ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो मजबूर हुआ जंहिंखे अल्लाह तबारक व तआला पाण उन जी ज़िंदगी मजबूर वारी करे छॾे थो पियो। छो थो करे अल्लाह साईं? इहो वरी अलॻि चैप्टर आहे। अल्लाह तबारक व तआला कॾहिं कॾहिं बाने जा पाण ज़िंदगी अरसाए हयात उन जी तंग कंदो आहे, पोइ वरी ॿारहं खां चवंदो हाणे दुआ घुर त वरी क़बूल कयां, त वरी तुंहिंजे लाइ ज़िंदगी जा दरवाज़ा खोले छॾे, आसानियुनि जा दरवाज़ा खोले छॾे। ऐं हिकिड़ो माण्हू उहो आहे जंहिंखे वरी इंसान ज़िंदगी उन जी तंग कंदा आहिनि, मजबूर कंदा आहिनि। अल्लाह साईं हिन जी बि दुआ क़बूल फ़रमाए थो, हुन जी बि दुआ क़बूल फ़रमाए थो।
सैयदना अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला जो प्यारो पैगंबर, बरगुज़ीदा बानो, इबादत गुज़ार बानो, साबिर ऐं शाकिर बानो सैयदना अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला उनके औलाद सां भी नवाज़ियो हो, ज़र ज़मीन सां भी नवाज़ियो हो, नेक ऐं साले घरवारी भी अता फरमाईसि, मालो दौलत जानवर वग़ैरह अलाए छा छा हुअसि। हिकिड़ी दुनिया जे अंदरि जेके आसाइशूं हुजणु घुरिजनि अल्लाह साईं सभु कुझु उनखे अता फरमायो ऐं रूहानी नेमतूं बि अता फरमायूं। औलाद बि साले हो, घरवारी बि साले हुई, नुबूअत जो ताज अल्लाह तबारक व तआला मथे मुबारक ते रखणु फरमायो, नबी हो। सब्र ऐं शुक्र वारी ज़िंदगी अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुज़रे पई। अल्लाह तबारक व तआला अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम के आज़माइश में मुब्तला फरमायो। आज़माइश अची अहिड़ी पई जो घर जी छत किरी पई, ॿार सभ जा सभु इंतकाल करे विया। आसमान मां बाहि आई, ज़मीन में जेका भी पोख पुखियल हुई सभ जी सभु सड़ी ख़ाक थी वई। ॿी परेशानी, टी परेशानी पंहिंजो पाण खे अल्लाह तबारक व तआला अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे बीमारी बि ॾेई छॾी। टे वॾियूं परेशानियूं सैयदना अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अची मथां पयूं। बीमारी में मुब्तला थी वियो, मालो दौलत सभ जो सभु ख़तमु थी वियो, जानवर सभ जा सभु मरी विया, ज़मीन सॼी सड़ी ख़ाक थी वई, औलाद छत किरण जे करे इंतकाल करे वियो। हाणे कुझु बि न आहे। ऐं बीमारी जे करे घर त किरी पियो हो, हाणे ठाहे बि न पियो सघे। पोइ घर वारी छा कयो, जे हिकिड़ी छपर अॾी, उहा बि सही साल में हिकिड़ी छपर अॾे ऐं उन जे अंदरि ख़ाक विछाई, ख़ाक विछाए करे उनखे चई हाणे तूं हिन ते हिते रहो। हाणे खाधो पीतो किथां अचे, ज़रिए मास छा आहे, कुझु बि कोन्हे। पोइ सैयदना अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी ॿियनि माण्हुनि जे घरनि जा कम कंदी, उतां जेका उजरत मिलंदी उहो ज़रिए माश हो। हाणे केतिरो वक़्तु गुज़रियो, 1 साल, 2 साल, 3 साल, 4 साल। अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे बीमारी अची अहिड़ो वकोड़ियो जो हली फिरी बि कोन सघंदो, घरवारी सहारो वठी करे हलाईंदी हुअसि। 18 साल बराबर सैयदना अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम इन हालत में गुज़ारिया। 18 साल। अरिड़हनि सालनि ताईं परेशानी में, 18 साल ताईं मुसीबत में, 18 साल ताईं ज़िंदगी तंग लॻी पई हुई। घरवारी हिकु दफ़े चएसि पई, अञा कुझु साल गुज़रिया, अल्लाह खां दुआ नथो घुरी, अल्लाह सां असांजी ज़िंदगी तब्दील करे। सैयदना अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तो मूंसां निकाह में आई आहीं ऐं असांजा ॿार थिया, 18 साल ज़िंदगी गुज़ारीसीं ख़ुशी ख़ुशी। इन जे बदिले में मां चवां थो घटि में घटि 70 साल अहिड़ी परेशानी में गुज़ारिया त उहो पोइ अदलो बदिलो थिए। 18 साल असां ख़ुशी ख़ुशी गुज़ारिया आहिनि, 70 साल हिन परेशानी में गुज़ारींदुमि त पोइ जेके नेमतूं अलाह साईं 18 साल ॾिनियूं न, मां पोइ सम्झंदुमि त अदलो बदिलो थियो आहे। नेमतुनि वारी ज़िंदगी ऐं नेमतूं खसजण वारी ज़िंदगी जेकॾहिं बराबरि करणी आहे त मूंखे 70 साल इन हालत में गुज़ारियां सब्र करे, त पोइ मां चवंदुसि त हाणे बराबरि सराबरि थियो, हाणे अलाह मुंहिंजी ज़िंदगी तब्दील फरमा। घरवारी ॾिठो त एॾो साबिर, एॾो साबिर जो, हालांकि घर ॿार हलियो वञे, औलाद मरी वञे, ज़र ज़मीन सभु ख़तमु थी वञे, जानवर मरी वञे, माण्हू चरियो थी वेंदो आहे। हिकिड़ो पुटु मरियो वञे, असां ॾिठा थी माण्हू चरिया थी विया, घरवारी गुज़ारी माण्हू चरिया थी विया, कारोबार ठप थी वियो, फैक्ट्री बंदि थी वई, माण्हू चरिया थी विया।
सैयदना अय्यूब अलैहिस्सलाम जो जिगर गुर्दो हुयो, एॾो सब्र जो औलाद इंतकाल करे वई, जानवर मरी विया, ज़मीन तबाह बर्बाद थी वई, घर ख़त्म थी वियो, पर पोइ बि चए थो अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे, अल्लाह तुंहिंजी महिरबानियूं, तुंहिंजो शुक्र आहे। ॿ माण्हू गुज़रनि पिया, सैयदना अय्यूब अलैहिस्सलाम वटि आया ऐं अची करे कचहरी करणु लॻा। उन्हनि खे अय्यूब अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जी ख़बर हुई, कहिड़ी ज़िंदगी गुज़ारी, ख़ुशहाली वारी। हाणे चवणु लॻा त लॻे थो त अय्यूब खां को अहिड़ो ॾोह थी वियो आहे, गुनाह थी वियो आहे, जंहिंजे करे अलाह सां हिनखे गिरफ़्त में आंदो आहे, अज़ाब में मुब्तला कयो। अय्यूब अलैहिस्सलाम तड़पी वियुसि, पोइ दुआ घुरी अल्लाह तबारक व तआला खां। इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। अल्लाह तो मूंखे जंहिं बि हाल में रखियो, मां साबिर शाकिर थी करे गुज़ारे पियो, मूंखे क़बूल हो। पर मालिक माण्हू हाणे तानो हणनि था पिया त अय्यूब खां गुनाह थी वियो आहे, जंहिंजे करे अल्लाह साईं गिरफ़्त कई अथसि। मुंहिंजा करीम अल्लाह, मूं गुनाह त कोन कयो आहे, मेहरबान अल्लाह, हाणे हेॾी तकलीफ़ पहुची चुकी आहे, अल्लाह हाणे इन तकलीफ़ खे ख़त्म फरमा ऐं मूंखे वरी बि ख़ुशहाली वारी ज़िंदगी नसीब फरमा। हाणे मजबूर थी करे अल्लाह खां दुआ करी, अल्लाह तबारक व तआला दुआ खे क़बूलियत अता फरमाई। अय्यूब अलैहिस्सलाम घरवारी खे चयो त मूंखे वठी हलो, साम्हूं खूह आहे, मां हिते वींझां। उते वियो वींझण जे लाइ, घरवारी थोरो कम सां आई, पोइ अल्लाह तबारक व तआला वही नाज़िल फरमायसि, पेर हण त पाणी निकिरे, पेर हई त ज़मीन मां पाणी निकितो। अल्लाह सां फरमायसि हिन सां वींझ, वींतो त अय्यूब अलैहिस्सलाम जी बीमारी बिल्कुलु ख़त्म थी वई ऐं पहिरियां खां वधीक सुहिणो सताबो थी वियो ऐं तयारु थी वियो, बिल्कुलु उथी बीह रहियो, पासे ते वरी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ घरवारी जो आई, उन ॾिठो त मुंहिंजो मुड़ुसु त हिते आहे ई कोन, जेको मुंहिंजे सहारे सां हलंदो। अय्यूब अलैहिस्सलाम पासे में वेठो ऐं सुञातईंसि बि कोन, हयत ई चेंज थी वई। घरवारी चवणु लॻसि त ॾे ख़बर थी, मुंहिंजो मुड़ुसु वेठो हो, बीमार हो, माज़ूर हो, वीचारो परेशान हो, तो ॾिठुसि। हुन चयो अलाह जी बानी मूंखे सुञाणे, नालो हुओ अलिया, अय्यूब अलैहिस्सलाम जी घरवारी अलिया। अल्लाह जी बानी मूंखे सुञाण, मां तुंहिंजो मुड़ुसु अय्यूब आहियां। त हुन चयो मज़ाक त न कर, मुंहिंजो तोसां को तालुक़ ई कोन्हे, मां तोखे सुञाणे ई कोन्हे, तूं कीअं थी चए मुड़ुसु। चए अल्लाह साईं महिरबानी कई, दुआ क़बूल फरमाई आहे। हाणे हिते खूह निकितो, पाणी निकितो, न पाणी सां मां वेंदो आहियां, अल्लाह साईं मूंखे बिल्कुलु तरो ताज़ा फरमायो। अल्लाह साईं त फरमायो वहबना लहू अहलहू व मिसलहू मअहुम। अल्लाह साईं फरमायो मां हुनखे अहल बि मोटाए ॾिनो, ज़मीन बि मोटाए ॾिनी, जानवर बि हुनखे मूं मोटाए ॾिना, सभु कुझु हुनखे मां अता कयो। त मजबूर जी दुआ खे केरु क़बूल फरमाए थो? अल्लाह तबारक व तआला। अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दअाहु व यक्शिफुस सू। केरु आहे जेको मजबूर जी दुआ खे क़बूल फरमाए? आहे को अल्लाह के अलावा जेको क़बूल करे? असांखे परेशानी अचे, ॾुख अचे, दर्द अचे, ग़म अचे, तकलीफ़ अचे, त सर्ब सुजूद अल्लाह जे साम्हूं थियूं। अल्लाह साईं फरमाए थो मजबूरी तुंहिंजी आहे, क़बूल मां कंदो साईं, दुआ घुर। बजाए हिन जे ग़ैरुल्लाह जे दर ते वञे, के पीर फ़कीर जे दर ते वञे, कंहिं अल्लाह जे प्यारे बरगुज़िदा बानो जेको हिन दुनिया मां गुज़ारे वियो, उन जे साम्हूं वञी सर्ब सुजूद ॾिजे न। अल्लाह साईं फरमाए मुंहिंजे दर ते अच, मां तुंहिंजी दुआ क़बूल कंदुसि। सवालिया अंदाज़ में अल्लाह साईं फरमाए केरु आहे जेको मजबूर जी दुआ खे क़बूल करे? वरी अल्लाह साईं पाण फरमाए थो इलाहुम मअल्लाह, मां अल्लाह के अलावा ॿियो केरु आहे छा जेको क़बूल करे? केर बि कोन्हे, अल्लाह ई क़बूल फरमाए थो। मिस्र जे अंदरि 9 शागिर्द रहंदा हुआ, इल्म हदीस पढ़ण जे लाइ विया। हिकिड़ो शागिर्द हुजे, उनजो नालो हसन बिन सुफियान रहमतुल्लाह अलैह, उहो बि उन 9 मां हिकिड़ो शागिर्द हुजे।
ज़िंदगी गुज़ारनि पिया हले पई। ये जन महिल घरां निकिता आया हा पढ़ण जे लाइ, इल्म हदीस हासिल करण लाइ, मदरसे में पढ़ण जे लाइ जॾहिं घरां निकिता हा तो पंहिंजे लाइ ज़रिए मास जे लाइ कुझु न कुझु पैसा खणी आया। थोरो टाइम गुज़रियो, पैसा विया ख़तम थी। पैसा जॾहिं ख़तम थी विया त हाणे हालत इन ते वञी पहुती त या त घर वापसि वञिजे या त वरी हथ माण्हुनि जे साम्हूं हीअं लटकाइजे त अलाह जे नाले ते असांजी मदद कयो। माना अहिड़ी हालत थी वई जो हू पिनण जे लाइ तयारु थी विया, फ़क़ीर बणिजी विया सफ़ा। 3 ॾींहं ताईं इंतज़ारु कयूं, मन अलाह जी का मदद अचे, मन मदद अचे, पर 3 ॾींहंनि ताईं का मदद कोन आई। 3 ॾींहंनि खां पोइ हाणे वेठा मशवरो करणु, अबा केरु पिनणु वञे। सफ़ेद पोश माण्हू हीअं हथ खणी करे चए अलाह जे नाले ते मूंखे केॾो ॾुखियो मामलो आहे। हर कोई चए मां कोन वेंदुसि, ॿियो चए मां कोन, टियों चए मां कोन वेंदुसि, मां न वेंदुसि, पोइ केरु वेंदो? हलो भला कोड़ो था विझूं, जंहिंजो नालो निकिरे उहो वञे। पर ठीकु आहे, कोड़ो विधऊं त नालो निकितो हसन बिन सुफ़ियान रहमतुल्लाह अलैह। अब आओ थी हाणे तूं वञ, माण्हुनि खे चओ अलाह जे नाले ते असांजी मदद कयो, असां मदरसे में पढ़ूं था पिया, फलाणे बुज़ुर्ग वटि सबक़ हासिल कंदा आहियूं, इल्म हदीस पढ़ंदा आहियूं, असांजी मदद कयो। ठीकु आहे, इहो थियो। बजाए जो ॿाहिरि वञे मस्जिद में आयुसि तो वुज़ू की वुज़ू करे मस्जिद जी पहिरीं सफ़ में कुंड में आड़ो दोस्त हिन जे पोयां ॾिसो हे वञे थो, वञे नथो, वञे त नथो वञे। वो दोस्त पोयां हीअ हमरा आयो मस्जिद में कुंड में नमाज़ पढ़णु शुरू कई, 2 रकात नफ़िल, 2 रकात नफ़िल पूरी करे हाणे हीअ मथे हथ मथे कयईं। अल्लाह तूं क़बूल न कंदे त ॿियो केरु क़बूल कंदो, तूं मदद न कंदे त पोइ केरु मदद कंदो, तूं सदा खे न ॿुधंदे त पोइ केरु ॿुधंदो। तोखे ख़बर आहे मालिक असां इल्म दीन हासिल करण जे लाइ आया आहियूं, 3 ॾींहं थी विया आहिनि, खाइण जे लाइ असां वटि कुझु बि कोन्हे। अल्लाह तूं पंहिंजे हाणे हथ माण्हुनि जे साम्हूं वञी टंगियूं, उनखां चङो आहे त तुंहिंजी दरबार में आयो आहियां, क़बूल फरमा अल्लाह, क़बूल फरमा अल्लाह। ॻोड़ा पिया वञ, दुआ पियो घुरे, ॻोड़ा पिया वञ, रोए पियो दुआ पियो घुरे। दोस्त बाक़ी 8 ॼणा पोयां बीठा हुजनि। एतिरे में हिकिड़ो माण्हू मस्जिद में दाख़िल थियो ऐं जीअं दाख़िल थियो अची वॾे आवाज़ सां पुछणु लॻो त हसन बिन सुफ़ियान केरु आहे तव्हां मां? हुन ॿुधाए त हीउ जेको दुआ पियो घुरे, दुआ घुरी हुन बस कई। हुन ॿुधायो अदा मां आहियां हसन बिन सुफ़ियान। चए बादशाह मूंखे मोकिलियो आहे, बादशाह जो नालो अहमद बिन तूलून, उन मूंखे मोकिलियो आहे ऐं मूंखे हीअ थेलियूं ॾिनियूं अथई 100 दिरहमनि जूं। वञ हसन बिन सुफ़ियान खे ॻोल्ह ऐं उनखे वञी ॾीस ऐं महिरबानी करे क़बूल करे, न कंदो क़बूल त मां पाण थो अचांसि। हुन सभिनि खे हिकिड़ी थेली ॾिनी, 9 थेलियूं खणी आयो, हसन बिन सुफ़ियान खे बि ॾिनी, हुन बि वरिती। हाणे जंहिं महिल वञणु लॻो त हसन बिन सुफ़ियान हुन खां पुछियो त बाबा तूं खणी छो आई, तो कीअं चयो आहे खणी अच? जे बादशाह चयो मूंखे हीअ ॾेई अच वञी करे। बादशाह सुतो पियो, केलूलो करे पियो मंझंदि जो, सुतो पियो निंड में। कंहिं माण्हू जेको घोड़े ते सवार हो ऐं वॾे रोब सां ऐं दबदबे सां अची करे बादशाह खे तीर ॾेखारे पियो ऐं हुनखे चए पियो तुंहिंजी हुकूमत आहे, तुंहिंजी हुकूमत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान जेका इल्म दीन हासिल करे रहिया आहिनि उहे बुख ते आहिनि, वञ उन्हनि जी मदद कर, जल्दी वञ। निंड मां उथियो, बेदार थियो झटपट, हुनखे नालो ॿियो यादि कोन रहियो, सुफ़ियान बिन इब्न सुफ़ियान हुनखे नालो यादि रहियो ऐं झटपट मूंखे चई त वञ हुनजी मदद कर, मां पोयां अचां थो पियो। ऐं थोरी देरि मस गुज़री त पोइ इहो अहमद बिन तूलून बि अची हाज़िर थिए, हुन सां मुलाक़ात कई, मुसाफ़िर कई। हुनखे चई का बि मदद हुजे साईं हुकुम कजो, मां तव्हांजी मदद कंदुसि। मजबूर जी दुआ केरु थो क़बूल फरमाए?
अल्लाह तबारक वक़्त जे हुक्मरान जी ज़िम्मेदारी आहे त पंहिंजे मातहतनि जी जो ख़्यालु रखे। ईअं न त एॾी महांगाई करे एॾी महांगाई करे जो माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी वञनि। वादो करे त मां तव्हांखे 1 करोड़ नौकिरियूं ॾींदुसि, पोइ चवे साईं असां वटि त नौकिरी कोन्हे। 50 लख घर ठाहींदुसि, पोइ चवे घर तव्हांखे ॾियूं था, उते सुकून वारी जॻह अथव, उनजो नालो आहे क़बर। सुकून जी जॻह उहा अथव। दुनिया में सुकून आहे कोन, कहानियुनि में सुकून हूंदो आहे। इहे असांजा हुक्मरान न, जिन खे असां चऊं था त आदिल हुक्मरान, शरीफ़ ईमानदार हुक्मरान। ऐं जिन माण्हुनि इन्हनि खे वोट ॾिनो आहे न, इन्हनि सां ॾिसो क़बर में मरनि था, सुभाणे ॾिसो इन्हनि खे सुकून मिले थो। अहिड़ो ज़ुल्म त 70 सालनि में महांगाई अहिड़ी कोन थी जेका हाणे थी आहे। 5 साल पहिरीं जेका मुंहिंजी पघार हुई, मां उन में ख़ुशि हुयुसि। अॼु 5 साल खां बाद में मुंहिंजी पघार डबल थी चुकी आहे, परेशान आहियां मां। हर हिकु माण्हू परेशान, हर हिकु माण्हू परेशान। हाणे माण्हू हथ खणी पिटेनि पिया। सऊदी अरब वारनि में माण्हू उमरनि ते वञनि था, हज ते वञनि था, माण्हू हथ खणी पिटेनि पिया त माण्हू घरनि में हथ खणी पिटेनि पियूं। अलाह बर्बाद करेसि, अलाह से बर्बाद करेसि, अलाह से बर्बाद करेसि। अलाह कंदो बि, इहा बर्बादी ज़रूरु अखियुनि सां ॾिसंदासीं इंशाअल्लाह। जेका सफ़ेद कपिड़ा हुआ, जेके माण्हू पिनंदा कोन हा न, कसम खणी थो चवां, उहे माण्हू हाणे चवंदा अलाह जे नाले ते ॾियो त सही। पिनण ते मजबूर थिया आहिनि माण्हू, जिन ज़िंदगी में कॾहिं बि कोन पिनियो, फ़क़ीर कोन थिया कॾहिं उहे। अहिड़ी हालत थी वई। माण्हुनि जा घर तबाह थी विया, माण्हुनि जा कंपनियूं बंदि थी वियूं, माण्हुनि जूं बेरोज़गारी में इज़ाफ़ो थी, 20 लख खां वधीक माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। वक़्त जे हुक्मरान जो कमु आहे त रइयत सां रिआयत करे, न कि रइयत ते ज़ुल्म करे। 63 रुपया लीटर पेट्रोल हुयो त ओड़ी महिल उथी पींदा असेंबली में त तव्हां हेॾो ज़ुल्म था कयो, हेॾो महांगो आहे पेट्रोल, हेॾो महांगो आहे। 117 रुपया करे छॾियो अथनि हींअर। इहो हिननि खे सस्तो थो नज़र अचे। पहिरियां नवाज़ शरीफ़ चोर हुयो ऐं ज़रदारी चोर हुयो, हाणे चए थो अवाम चोर आहे, टैक्स कोन थी ॾे। सभु चोर आहिनि ईमानदार। तूं अची जिब्रील अलैहिस्सलाम तूं थियो। अल्लाह साईं असांखे हिफ़ाज़त फरमाए, अहिड़े हुक्मरनि खां निजात अता फरमाए। मजबूर जी दुआ अल्लाह साईं क़बूल फरमाए थो। आख़िरी ॻाल्हि ॿुधायां, अरबी हिकिड़ो किताबु आहे मौसूअतुल क़सस, उन जे अंदरि लिखियलु आहे वाक़ियो। हिकिड़ो माण्हू हो जेको पुलिस जी ड्यूटी कंदो हो, पुलिस वारो। उहो हिकिड़े मछेरे खे ॾिठई, ताज़ी ताज़ी हुन मच्छी पकती। मच्छी पकतई ऐं मच्छी उहा ताज़ी जीअरी हुई, न खणी करे ॿाहिरि कढी त पुलिस वारो पुॼी वियो। मूंखे ॾे, हुनजो ॾींदुसि पैसा ॾे, पैसा कोन अथई। पैसा न, 4 चमाटो हणी करे मच्छी खसेसि। मच्छी खसे करे वञे पियो, रस्ते में मच्छी थोरी फतकी, जीअरी मच्छी फतकी, हुन पकड़ण जी कोशिशि कई, गिरफ़्त रखण जी कोशिशि कई त हुन चकणी विधुसि आंगूठे में। हाणे हमरा परेशान थी वियो। सूर 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 सूर, घर पहुतो, घरवारी खे चई हिनखे ठा खाऊं। सूर हुनखे वञे ई न। राति थी, सॼी राति बेचैनी में गुज़ारी, सूर ख़तमु न थिए। सुबुह जो तबीब ॾे वियो, तबीब चयुसि हिन आंगूठे जे अंदरि ज़हर भरिजी चुको आहे, हितां कटिबो न त इहो वधंदो ज़हर। चयो भला कट, बजाए हिन जो हथु कटिजी वञे, आंगूठो कट। उन आंगूठो कटे। वरी शाम जो घर पहुतो, घर पुॼे त वरी हथ में सूर। अहिड़ो सूर जो निंड ई न अचे राति जो। ॿिए ॾींहुं वरी साॻी हकीम ॾे, तबीब ॾे, साईं वरी हथ में सूर। हुन हथ जो चेकअप कयो त ज़हर हथ में अची वियो आहे, हाणे हथु कटणो पवंदो हितां। उन ॿिए ॾींहुं हथु कटाई। वरी घर आयो, घर अचण खां पोइ वरी ॿांह में सूर, एॾो सूर, हाणे 3 राति हुई हुनखे निंड ई न हुजे।
ॻाल्हि पाड़े में मशहूरु थी फलाणे खे मच्छीअ चकायो आहे उन जे करे अंगूठो कटिजी वियुसि हथु कटिजी वियुसि त माण्हू वरी पुछण पिया अचनि जॾहिं हुन खां हिकिड़ो अलाह जो बानो पुछणु आयो त दादा इहो तोखे मच्छीअ चकायो आहे इहो कीअं मच्छी तोखे चकायो तूं पुलिस वारो आहीं तुंहिंजो छा मच्छी जहिड़ी किथां ईंदी तूं हुन ॿुधायो यार हिकिड़ो ग़रीब हो मच्छरो उन खां मूं खसी आहे उन अलाए पिट हीअं अलाए छा उन जे करे मुंहिंजी शायदि मामिलो थियो आहे वञ उन मच्छर खां माफ़ी घुर अलाह माफ़ु कंदुई न त माफ़ी कोन अथई तूं ॾुखायो ॿिए खे तकलीफ़ में विधो अथई आयो उन मच्छरनि जे पाड़े में आयो उन मच्छर जो पुछियो ॿुधायो त भाउ मच्छर हितां लॾे हलियो वियो आए ॾींहुं पुलिस वारा असांखां खसे था वञनि आए ॾींहुं असांखां मच्छियूं खसे था वञनि उहो इलाइक़ो ई छॾे करे फलाणे इलाइक़े में हलियो वियो वरी उन इलाइक़े में पहुतो हुते ॻोल्हे ॻोल्हे वञी के वञी हथु कयईं हुनजे साम्हूं बीह रोन पेरनि में किरी पियुसि मूंखे माफ़ु कर मूंखां ग़लती थी आहे मूंखे माफ़ु कर तूं चए पियो मां तोखे सुञाणे ई कोन थो केरु यादा चोथों ॾींहुं मां तोखां मच्छी खसी हुई पुलिस वारो जेको मां ई आहियां हीअ ॾिस मूंखे मच्छी चकायो अंगूठो कटिजी वियो पोइ मुंहिंजो हथु बि कटिजी वियो हाणे हिन में बि ज़ोर आहे लॻे थो त वेंदो त धके में ॾे थो मुंहिंजो ॿांह बि कटींदो हिसाब वधंदो पियो इहा हालत ॾिसी करे हुन मच्छर खे बि ॾुख थियो उहो बि रोअणु शुरू करे ॾिनो अदा मूं तोखे माफ़ु कयो मूं तोखे माफ़ु कयो ॾियारे क़यामत ताईं मूं तोखे माफ़ु कयो पोइ बि चईं भला हीउ मूंसां हशर थियो आहे तो का बदुआ हई छा मूंखे हुन मच्छी वारे ॿुधायो त मूं तोखे बदुआ हिन तरीक़े सां हई जंहिंमें तूं खसे वएं न मूंखां त मां मजबूर हुउसि मच्छी मुंहिंजी साबुन अखियुनि अॻियां तूं खयो पियो वञी ऐं मुंहिंजे घर जो ॿार जो नंढड़नि जो इहो रोज़गार इहो हो हिकु वेही 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 सुबुह खां शाम थी वई मंझंदि ताईं शाम ताईं हिकिड़ी मस मच्छी मिली उहा बि तूं खसे वियल पोइ मूं मथे ॾिठो आसमान ते मूं चयो अल्लाह मां त मजबूर आहियां पर तूं त मजबूर न आहीं मां त परेशान हाल आहियां पर तूं त परेशान न आहीं मूं वटि त कुदरत न आहे पर अलाह तो वटि त कुदरत आहे तूं क़ादिर आहीं अल्लाह फ़अरिनी कुदरतक फ़ीही मुंहिंजा करीम अल्लाह पंहिंजी कुदरत मूंखे ॾेखार मां अखियुनि सां ॾिसां त तो मुंहिंजो बदिलो वरितो आहे बसि मां रोईंदो 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 घर में वियुसि दादा तोखे अलाह साईं कुदरत ॾेखारे ॾिस मुंहिंजो हथु बि कटिजी चुको आहे पहिरियों अंगूठो वियो हथु वियो हाणे शायदि ॿांह न हली वञे उन मच्छर चयो मां तोखे माफ़ु करे छॾियो क़यामत ताईं माफ़ु करे छॾियो पोइ रस्तनि ते घुमंदो हो ॿांह हितां कटियल हुअसि ॿांह बि कटिजी वियुसि हुन ॿांह हितां कटियल हुअसि ऐं आवाज़ु ॾींदो हो त जेको मुंहिंजी कहानी ॿुधंदो कॾहिं बि कंहिंखे परेशान न कंदो जेको मुंहिंजी कहानी ॿुधंदो उहो कॾहिं बि कंहिंखे मजबूर न कंदो जेको मुंहिंजी कहानी ॿुधंदो उहो कॾहिं बि कंहिं ते ज़ुल्म न कंदो पोइ माण्हू पुछंदा ॿुधा वाक़ियो पोइ वाक़ियो ॿुधाईंदो अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दआहु व यक्शिफु सू केरु आहे जेको मजबूर जी दुआ खे क़बूल फरमाए आहे को अल्लाह खां अलावा अल्लाह ई आहे जेको मजबूर जी दुआ खे क़बूल करे तव्हां असांखे बि घुरिजे त कंहिंखे बि तंग न कयूं कंहिंखे परेशान न कयूं जेकॾहिं आह कढंदो त आह सतनि आसमाननि खे चीरींदे चीरींदे क़बूलियत हुनखे मिलंदी पोइ जेको हशर थींदो त उहो शायदि जेको पुलिस वारे जो थियो शायदि असांजो बि थी सघे अल्लाह कंदो आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह जिन साथियुनि सुन्नत न पढ़े सुन्नत